मुझी धरती मुझो चमन ही मुझो गुलस्तान, सिंध मुझी या अमर सिंध मुझी जिंद जान। नूर ही नूर वसे थो सदा हिते, रहमत खास मौला जी आ सिंध ते। कलंदर लाल भिटाई घोट, कलंदर लाल भिटाई घोट जिया सिंधड़ी। हा मुखे मुझे सिरसा खां मिठड़ी, मुझी धरती मुझो चमन ही मुझो गुलस्तान, सिंध मुझी या अमर सिंध मुझी जिंद जान। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो शिराज अली। मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकिड़ो असांजो जेको मेगा इवेंट थियण वारो आहे सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां, हुन जे बारे में 1 डिसंबर दुबई में। सो अचणु न विसारियो पंहिंजे फैमिली सां गॾु, जिथे हिकु नंढड़ी सिंध गॾु थींदी। सिंध जा बहितरीन फ़नकार हूंदा जेके पंहिंजे आवाज़ सां तव्हांखे झूमाईंदा, ऐं सिंध जा बहितरीन मज़ाया फ़नकार बि हुते हूंदा। असांजे सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां हिकु शानदार मेगा इवेंट थी रहियो आहे, जंहिंमें पंहिंजी फैमिली समेत ज़रूरु शिरकत कजो। सिंध फ्रेंड्स फोरम हे तव्हांजो पंहिंजो फोरम आहे, जेको गुज़िरियल काफ़ी सालनि खां तव्हांजे एंटरटेनमेंट लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजे सकाफ़त जे लाइ हिते कमु करे पियो यूएई जे अंदरि। सो असां सभिनी जो इहो फ़र्ज़ु थिए थो त इन इवेंट में शामिल थी करे सिंध फ्रेंड्स फोरम जा सहकारी बणिजो। महिरबानी।